मोरो मामा खे ख़बर ॾींदा हलूं। आरिफ अली यूसुफज़ई जे रिपोर्ट मुताबिक़ संजोरो पुलिस जूं मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। उन ॾस में संजोरो पुलिस SHO अली अकबर खोखर जी अॻुवानी में कार्रवाई कंदे हिकु मंशात फरोश एहसान अली जत खे गिरफ़्तार करे 105 पाकेट गुटका पुरी सोपारियूं हथ करे मथस केस दाख़िल करे छॾियो आहे। उन सिलसिले में SHO संजोरो अली अकबर खोखर मीडिया खे ॿुधायो त SSP सागर सदाम हुसैन कासकेरी जी हिदायतुनि ते पुलिस ॾोहारियुनि ऐं मंशात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। कंहिं बि मंशात फरोश खे बख़्शियो न कयो वेंदो। मथनि केस दाख़िल कया वेंदा। मंशात फरोश इंसानी जानुनि जा दुश्मन आहिनि, खेनि का बि रिआयत न ॾिनी वेंदी। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ बि कार्रवायूं करे रही आहे। ॾोहारियुनि खे घुर्जे त ॾोहनि जी दुनिया छॾे पुलिस वटि गिरफ़्तारियूं ॾियनि। पुलिस कार्रवाई कंदे हिकु मंशात फरोश एहसान अली जत खे कल्टस कार सां गॾु गिरफ़्तार कयो आहे। मंशात फरोश वटां वॾे तइदाद में नशियावर गुटका सोपारियूं मिलियूं। मथस मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।